साईं हुसैन शाह ते वञूं पिया मवाली पोयां अचे पियो तमामु मुमताज़ परियार महिनत करे सजायो आहे हीउ रोड रस्तो सॼो साम्हूं छोकिरो बीठो आहे जो मूंखे ॾिसण जे लाइ हले अचे बा ॾिस 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 तूं ई ॾिस पहुची वियासीं साईं हुसैन शाह जी दरगाह ते हेॾां छोकिरो बि बीठो आहे जो साईं हुसैन शाह ते माशाल्लाह साईं हुसैन शाह बादशाह दरगाह साईं हुसैन शाह बादशाह परियार में ॻोठ बाग साईं पीर अमजद शाह जो जेको साईं पीर अमजद शाह जो बाग ई आहे वालेकुम अस्सलाम छोटू कहना पुटाई सुधा तू कहना पुटाई मोहन हुसैन केड़े क्लास पढ़दई बेंच साईं ट्यूशन पढ़दई तू केड़े क्लास पढ़दई तू हाँ हलो सही है हाँ किथे वेंदा हुन हलो घर हलो वञो या साईं हुसैन शाह जी दरगाह साईं हुसैन शाह जी दरगाह ते तमामु पुरानी दरगाह आहे पोयां VIP मुमताज़ कयो आहे कनि खे सुहिणो सेटअप ठाहे हेॾां परियां गाॾी बीठी आहे साईं हुसैन शाह जी दरगाह ऐं मथे साईं मिठाण जो वंडनि अछियूं जलेबियुनि जा शौक़ीन साईं शाह हुसैन शाह खां वंड घुरियो अथई जलेबियुनि जो साईं खे ख़बर आहे असुल अछियुनि जो शौक़ीन आहे अछियूं जलेबियूं सैयद शाह हुसैन शाह बाबा साईं बिस्मिल्लाह सुन सदा नारा हैदरी पैसा वैसा कोन आया न न उहे न्याज़ वंड ॾियणो पवंदो आहे हीअ ॾिनो अगरबत्ती हींअर ॿारी सम्झा वरी साईं हुसैन शाह जी दरगाह परिहारनि जे ॻोठ में जो रोज़ो हींअर ठाहियो आहे दस्तगीर फिर बुॼाए ज़ैनल नज़ारो ॾेखारियूं था साईं जा आलम लॻल आहे साईं जे रोज़ ते हिते बि हिन भाॻु अची रसियो आहे ओ हिन में अचे हेॾां हो पपन पिरी पपन केॾां वियो आहे किथां पियो अची हाँ ज़्यारत ॿ्यारत कोन थो करीं छा कॾहिं हो कसम सां
आयो साईं शहनशाह जी पुठियों पासो। अरे वाटर में पानी आए कोन को हिते हर साल साम्हूं न्याल साईं ओ हिन जगह ते पोयां हिते न्याल सांदो आहे। हिते हिते नलको बि लॻल पर कढी छॾियो अलाए छा ही मस्जिद आहे। ऐं ही छा मुंहिंजे घोट जो जेको क़ुर पढ़णु आयो आहे। ऐं हाणे हलूं था ॿाहिरि पथर फेर पोयां साईं जो रोज़ो। पोइ साईं जो जेको आहे सो माशाल्लाह कुले गुलज़ार वारो पार्क लॻो पियो आहे। में सुठा सुठा वी पौधा गुल वण टिण तंहिंखां पोइ सुकून सफ़ाई अमन परत माशाल्लाह। बाक़ी दोस्त ईंदा आहिनि वेहंदा आहिनि ममता को नहीं आना दरगाह ते क्या चो हाँ बाक़ी ॿ ॼणा आहिनि ये माण्हू वञनि पिया माशाल्लाह VIP ज़बरदस्त जेके इनसे अक्षरा ठाहे उन्हनि रखिया विया आहिनि घर। सुभान अल्लाह। तू कहिड़े क्लास में पढ़ंदी चौथी में तू अञा पहिरीं में चौथी में कहिड़ा सबक आई सबक कहिड़ा आई पंजे में पहिरें में सही ॿुधा सबक कहिड़ो पढ़ी हींअर ॿुधा ज़रो गीत दणिया जा गजी गायूं गीत दणिया जा गायूं जो तो रानी बताए वैसे थोड़ा तेज ॿुधा न थोड़ा आवाज़ अचे सही हाणे याद आ हाँ अधु ॿुधा सही अरे तेरा थोड़ा ॿुधा नहीं से तेज ॿुधा थोड़ा गीत दणिया जा गजी गायूं गीत दणिया जा गजी गायूं जो तो गदड़ मींहुं वसाए बागन में जो अंब बचाए वैसे गुलन के जो पाराए अंब बचाए गाँव पाए अर्श में जो तारा टिमकाए। वाह वाह इतना याद है। नाला कौन बताई नाला क्या है सरदार सरदार तेरा नाला क्या है राहत अली राहत तू कहना पुटाई राजा अली दा तू कहना पुटाई रजा मोहम्मद दा और राजा दा तेरा केड़ा सबक है मेरा ABCD हो केड़ा सबक है याद ABC थी के अल्पका में पढ़ती क्यों पढ़े ना क्यों नहीं पढ़ते हैं हाँ साईं बादशाह चार मजे में भाई के चार मजे में तुम्हें पुरानो उस्ताद आनु छदे पहिरीं आयो हलो खैर है साईं चार मजे सफ़ा पूरी करामानी चाले खबर इतनी सन्या को नहीं है बलिया ना यो मेले ते अन्या को नहीं है हाँ क्यों पैसे में गिन गया क्या ना 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 पैसे तो ना वो घन दादी को देवलो वाला हाँ पैसे वहाँ दे थाने कचहरी बच्चा देते गोठ सारा बसी थे को मजदूरी हाँ तो बेट जमाल चाहते वो सुबह वो अच्छा से जमाल सी शुरू अच्छा शुरू है अच्छा से मतलब 15 दिन आगे ही है ना हाँ आगे यहाँ चल रहे हाँ हाँ क्या कौन आया हाँ कौन बाल बुद्धे माल बाल मिलता है नहीं क्यों खत्म कल हूँ यो मना 4 दिन थे क्या दे करे पुलिस आई सी आई पीछे छापा मारे आने